पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे घणो कुझु ॾेखारियो वेंदो। इन्हनि में तव्हांखे दोस्तो हाणे रुंडे जो भउ, हसीना जो भउ, होॾां वरी जेको आहे चाकर ख़ान जो भउ हिक ॿिए ते तारी थी चुको आहे। ॿई धुरियूं परेशान थी चुकियूं आहिनि ऐं ॿिन्ही धुरनि खे सम्झ में नथो अचे त हाणे छा कजे। सांवल जेका गेम खेॾियो, सांवल जेका चाकर ख़ान खे ॻाल्हियूं ॿुधायूं, उहे सांवल चाकर जेको आहे न उहो उन्हनि ते यकीन करे वियो आहे थोरो थोरो। हाणे जाबर भउ ॾियाए वियो आहे हसीना खे, पैसा बि कढी वियो ऐं उनखे एतिरो जेको आहे न भउ ॾियायो आहे त हू परेशान आहे। ऐं हाणे हू चए थो त मां छा कयां छा न कयां ऐं हुनजे मथो फिरे थो पियो। ऐं अहिड़े हिसाब सां हसीना हाणे परेशान आहे। जाबर पैसा कढी जान छॾाई ऐं हसीना वरी रुंडे खे भउ ॾियाए छॾियो। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी त असांखे ॾींदा इजाज़त। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुशबू व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। सुठा प्यारा कमेंट बि कंदा। अल्लाह हाफ़िज़।